नसीराबाद में हथियारबंदनि हथां बेदर्दी सां क़त्ल कयल प्राइमरी उस्ताद हिदायतुल्लाह लोहार जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां प्रेस क्लब आलो एतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। धरणे में उस्तादनि प्रदीप कुमार, लुत्फ़ अली कोलाची, इमरान कुरैशी, शफ़ीक अहमद जतुई ऐं ॿियनि उस्तादनि तोड़े शागिर्दनि सोशल सिंध न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त आए ॾींहुं तव्हां ॾिसो पिया त सिंध में जेको ज़ुल्म थी रहियो आहे, उस्ताद अजमल सावंत खां पोइ उस्ताद हिदायतुल्लाह लोहार खे वरी जेको आहे सो बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। हमेशह सिंध जो उस्ताद ऐं सिंध जा जेके असुली जेके धरती धणी आहिनि उन्हनि जो सरेआम जेको आहे सो क़त्लेआम कयो पियो वञे। उन ते जेको आहे सो मुकमल तरह सां ख़ामोशी ऐं हिन जी जेको उस्ताद हिदायतुल्लाह लोहार जे क़त्ल जी FIR तक हिनमहिल ताईं दाख़िल कोन कई वई आहे। क़ातिल जेको आहे सरेआम घुमंदा पिया अथनि। जेको बि आहे क़ातिल उनखे निर्वार करे उन ते FIR कई वञे। असां धरती धणी मुतालबो कयूं था त जल्द खां जल्द उस्ताद हिदायतुल्लाह लोहार जी जेका आहे FIR क़त्ल जी FIR दाख़िल करे उन्हनि खे जेके मुलविस अनासिर आहिनि उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। साईं पेटेल जे मरकज़ी अॻवान साईं शफ़ी अहमद सठियो जे हुकुम तहत असीं दादू तालुके जा उस्ताद साहिबान नसीराबाद में ताज़ो क़त्ल थियल उस्ताद हिदायतुल्लाह लोहार सिंध जे मरकज़ी अॻवान जे हुकुम तहत सॼी सिंध में सरापा एहतजाज आहियूं। असीं दादू प्रेस क्लब ते दादू तालुके जा उस्ताद साहिबान हितां आला अख़्तियारनि खे अपील था कयूं ख़ुदा सिंध जे प्राइमरी उस्ताद जो नाहक जेको खून थियो आहे उन जी FIR कढी वञे ऐं मुलविस माण्हुनि खे सज़ा ॾिनी वञे। ऐं सिंध में तव्हां ॾिसो पिया था त सिंध जा उस्ताद जेके आहिनि पहिरीं केतिरनि मसइलनि जो शिकार आहिनि। हींअर उन्हनि पंहिंजनि हक़नि खां महरूम कयो थो वञे। हींअर उन्हनि खे रोडनि ते क़त्ल कयो थो वञे। इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। असीं आला अख़्तियारनि खे गुज़ारिश था कयूं हिदायतुल्लाह लोहार सां इंसाफ़ कयो वञे। जीअं त असां BSF जा शागिर्द आहियूं ऐं हमेशह असां उस्तादनि जे हक़नि लाइ पंहिंजे शागिर्दनि जे लाइ ॻाल्हायो आहे। हींअर ॾिसो त ताज़ो जेको वाक़ियो थियो आहे उस्ताद हिदायतुल्लाह जे लाइ ऐं उन्हनि खे 4 गोलियूं हणी उन्हनि खे शहीद कयो वियो आहे। पर हींअर ते उन्हनि जी FIR नथी थिए। असां शागिर्द बि मुतालबो कयूं था जेके इन ॾोह में मुलविस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। अगरि जे उन्हनि सां इंसाफ़ न कयो वेंदो, उन्हनि जी नियाणियुनि सां इंसाफ़ न कयो वेंदो, उस्तादनि सां इंसाफ़ न कयो वेंदो, ईअं रोज़ असांजा क़त्लेआम वधंदा वेंदा। पहिरियों ॾिसो त हीउ सावंत वारो मसइलो थियो, उनखां पोइ शहीद अफ़ज़ल वारो मसइलो थियो, उनखां पोइ वरी हीउ उस्ताद हिदायतुल्लाह वारो मसइलो थियो। आख़िर असां सिंधी केतिरा जनाज़ा खणंदासीं, केतिरा नाहक खून खणंदासीं, पर असांजे सिंध धणियुनि जे धरती धणियुनि खे डेली क़त्लेआम कयो थो वञे। मां इहो आला इदारनि खां अपील थो कयां त फ़ौरन इन ॻाल्हि जो नोटिस वरितो वञे ऐं उस्ताद हिदायतुल्लाह जा जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। न त असां शागिर्द तंज़ीम जेके बि आहियूं उन्हनि उस्तादनि सां गॾु आहियूं ऐं असां एहतजाज जा दायरा सॼे शहरनि में, हर तालुके में, हर ज़िले में वधाईंदासीं। उस्तादनि ऐं शागिर्दनि मुतालबो कयो आहे त प्राइमरी उस्ताद हिदायतुल्लाह लोहार खे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जवाबदारनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। ॿी सूरत में शागिर्दनि ऐं उस्तादनि जो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन टीम सां गॾु आसिफ सुमरो, सोशल सिंध न्यूज़, दादू।